हाकिम खान ख़ैर ताहे अज बुछता निकरी पिया आहियो न ॼाण न इतला वॾ फुड़े जियां ओचितो वस्कार वञे कयो थो। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती ऐं पंहिंजे दिलि जा अहवाल खणी हिते पहुता आहियूं ऐं चाहियूं था त पंहिंजे दिलि जा अहवाल ओण वक़्तु अकेला ई हुजे जीअं दिलि जा अहवाल ओण वक़्तु का हबक महसूस न थिए। दिलि जा अहवाल ऐं अकेलाई कानो घड़ी घड़ी ॿाहिरि वञ असांखे दिलि जा अहवाल ओरण ॾे। हल बाबा। अॼु वॾी महफ़िल मचंदी ॾिसूं था त कंहिंजा तो केरु टायर कढे। हा दिलावर खान हाणे ओरियो पंहिंजे दिलि जा अहवाल। मूसा खान मञूं था त तव्हां ऐं असांजो रत जो रिश्तो न आहे ऐं न ई बिरादरी ऐं पाड़ो पाण में लॻे थो पर इहे सभु हदूं असांजे अंदर जे क्रोध वधायूं आहिनि। इहा असांजे अंदर जी अना आहे जे हेतिरा वेछा वधाया आहिनि जे असां पंहिंजी अना होॾ ऐं वॾाईअ खे छॾे पंहिंजे अंदर खे ॾिसूं त सभ खां वॾो जेको रिश्तो आहे मूसा खान उहो प्यार भाइपी ऐं अमन जो आहे। इन्हीअ करे ई मां मोहबती माण्हू आहियां जो रत जे रिश्ते खां वधीक मां मोहबत जे रिश्ते खे अहमियत ॾींदो आहियां। इतिहास गवाह आहे त भाइरनि खे कुठो आहे पर कंहिं बि मोहबत करण वारे पंहिंजे प्रेमीअ जे मथां तलवार न आहे ताणी। मूसा खान मां अव्हां सां मिटी करण आयो आहियां। मिटी मूसा खान ज़ात पात पाड़े बिरादरीअ जो फर्क़ न रखजां। हा अलबत्ता को ॿियो सबब हुजे त तूं इनकार करे सघीं थो। आख़िर केस ताईं मूसा खान असां हिन जनम भूमीअ जा ॿाहिरि हिक ॿिए सां ज़ात पात जा बि छा रखी ऊंच नीच जी तलवार सां हिक ॿिए खे कुहंदा रहंदासीं। न मूसा खान न कॾहिं बि न। मूंखे यकीन आहे तव्हां जहिड़ो सुलझल माण्हू इहे ज़ात पात जा बि छा रखी कॾहिं बि इनकार नथो करे सघे। अॼु तव्हां वॾी ॻाल्हि करे छॾी दिलावर खान वॾी ॻाल्हि करे छॾी पर मां मुंहं जी मुशाहिबत रखी इहो कोन चवंदुसि तव्हांखे त मूंखे सोचण जो मौक़ो ॾियो। न दिलावर खान न बसि थोरो वाज़े कयो। मूसा खान मां तव्हांजी न्याणीअ जो रिश्तो पंहिंजे भाउ हाकिम खान लाइ खणण आयो आहियां। इहो रिश्तो असांखे क़बूल आहे। तव्हांजो असां ॾांहुं माइट यारो वधायल हथ मां दिलि सां तस्लीम कयां थो। दिलि सां तस्लीम कयां थो। मूसा खान पोइ असां ॻोठ वञी इन ख़ुशी जो ऐलान करे सघूं था। जॾहिं ज़ुबान ॾिनी आहे त पोइ इनकार छाजो दिलावर खान। तव्हांजी अमानत आहे पंहिंजो दिलि घुरियो ॾींहुं रखी वञिजो असांखे को एतिराज़ न हूंदो। मुबारक थी हाकिम खान मुबारक थी। ख़ैर मुबारक था ख़ैर मुबारक। मूसा खान हिन भलारी जुमेरात जो हाकिम खान जे नाले जी पोती अव्हांजी न्याणीअ जे मथां विझी असां पंहिंजी सतराजीअ में हिन मिटीअ जो ऐलान करणु चाहियूं था। इजाज़त आहे। तव्हां असांजे मथां भरम रखियो ऐं असांजो फर्ज़ आहे त असां तव्हांजी इज़त कयूं। हाकिम खान बाबा कहिड़ो बि ॾुखियो ॾींहुं करे सघे। ही ॾिस हाय केतिरा सारा वॻा थी विया। हिनखे त ॾिस न केॾो न सुहिणो आहे। ही सभु तुंहिंजी कुंवार जा वॻा आहिनि। हाणे त एतबार आहे ई। हिन में भला कुंवार वारो ॻाढ़ो वॻो किथे आहे?
तोखे केड़ी खबर कुंवार जो लावण जो वॻो ख़ासि वॻो हूंदो आहे ख़ासि उहो ईअं कोन मिलंदो आहे ऑर्डर ॾिबो आहे ऑर्डर ऐं ऑर्डर ॾेई आई आहियां एतबार कंदे न पूरा 5000 रुपया ख़र्च थिया आहिनि हा 5000 ऐं कुंवार जो वॻो आहे का मामूली ॻाल्हि त कान्हे हा 5000 त ज़रूरु खाईंदो न इहे त घटि मां घटि पैसा हुआ हालांकि तुंहिंजी मर्ज़ी चई त चई न 5 सवनि वारो वॻो वठी अचां मूं सोचो जहिड़ी कुंवार सोणी आहे न तहिड़ो त वॻो हुजे न घोट में त घटि न आहे इहो सुठो कई भला इहो ॿुधाए शादीअ जी तारीख़ कहिड़ी रखी अथई तुंहिंजो रिश्तो त पको थियल आहे न बसि रुॻो ॾाजे जो सामान गॾु थिए अलाह कंदो हेतिरो सामान गॾु थी वियो आहे थोरो घणो बाक़ी खुटल आहे उहो बि थी वेंदो हा अधी 30,000 रुपया ॾिना अथमि अञा भला सामान गॾु करण में देरि पई करे देर किथे आहे देर ही ॾिसी कोन तूं एॾो सारो ॾाजो गॾु कयो अथमि बाक़ी आहे सेज उहा बि तयारु करणी ॾेई आई आहियां हाँ सेज पई तयारु थी हलिया तूं बि ॾिस मावती अल्ले कुदरत तुझा कमाल असे उत्तम ता घोट थियनि ईअं नाहे चइबो इन जी त शादी पई थिए घोट थींदो घोट अच्छा शादी थी थिएसि इन ख़ुशी में मिला ताज़ो अॼु खां पोइ जेकर इहो ताज़ो मिला थी न त ही मुसी खां भॼी चिंता मुसी खां घोट थींदो छॾ घोट थींदो जेॾीमहिल किथो हथंदो बीठो आहे बचाया तो ही त चयो त मिलाए ताड़ो वरी नाराज़ तो थिए पियो हाणे तो मुंहं ते खे चवंदो त ताज़ो मिला साज़ा मुकर ठहियो हाणे ठहियो छॾो विढ़ण खे हा घणो टाइम अची वेठा आहियो टाइम घणो थी वियो आहे हाणे उथो हलो पंहिंजे घरनि में वञी मरो हाणे उत मुत बस हिकिड़ो ताज़ो बि मिलासि न ॾींदी माईअ जी कावड़ बि मूं ते तुंहिंजी कावड़ बि मूं ते मूं कहिड़ो ॾोह कयो उथी माई जी कावड़ शादी में थोड़ी हिन महिल कावड़ न तो सही पोइ वरी कुंवार सां कीअं फसबे घोट था थियनि मुसीबत में आऊं पइजी वई आहियां हली हा जेके पैसा ॾिनसि मूंखे त कुझु नसीब कोन थियो आहे सभु पैसा हिननि जे रुॻो ॾाज में थी विया हलिया वेठी हरू भरू जो ॾाज गॾु कयासीं शादियूं थी करायासीं ॼण मूंखे लख छोड़े ॾिना अथसि शादी तू तो कदी असां न ये कावज़ू पतासीं कर्ज़ू पताई भला इहो त ॿुधाए कमु त पको आहे न असे चाहिए मुना तू तो को मुके 10,000 आदे दे 10,000 पोजी की तो का वधिक शौक आ समझी 10,000 आदे दे तो सुभाणे दा परी तुजो निकाह कराया 10,000 न बचाया न एतरा मुखो पैसा कोन थी दे 10,000 न थाई न त पोइ इनी निकाह का अंगुस चूसे छॾे अंगुस 10,000 का वधिक असां पंहिंजी पोसी ॾदी दासी ॾिस बचाया मिटी था कयो को गऊं कोन था खपायो जो 10,000 ॿधी वेठो आ थियो हाणे गदो सादो नथी मां गऊं खपाया दाती खपाया पोसी खपाया टाइम में तुजो छा तू तक तो 10,000 जो दंबो बस्त कर 10,000 मूंखे न मिलिया मां निकाह न कर ॾींदुमि तोखे ख़बर त आहे मां वॾो खूंदी माज़ो आहे जेल पंहिंजो कातिल हाथे जेल जी परवाह न आहे सही सम्झी मुंहिंजी गैज़त मथे ते चढ़ी मां कुतर कंदो मां इन खां पहिरीं जो मुंहिंजी गैज़त मथे ते चढ़े तूं सिधो वञी 10,000 हथ करे आ ऐं वञ किसकिसूं त तपास हल चरे मां जी फाथासे वञा था कयां को 10,000 जो बंदोबस्त असां वॾा खूंदी माज़ो केॾी महिल 50 केॾी महिल 100 ॾे बीठो अञा तो बकरी दीदी तमाम शादी तो करे संग तो वठे आखिर ये समूरा कम न ॾहण जा सम्झां थी बेकर में ॻाढ़ा मिर्च मिलाए वई आहे सोनी सदको वञेव सदको साण मिर्च त मिलाया हूंदई सुभाणे इन ॾाइण खे रुॻो घर में अचण ॾे जे थिका ॾेई न कढियो मांसि न त मां बि रईस जाने सकीना न आहियां इहा ॾाइण हाकिम जे चुर्च ते पाण खे हवेलीअ जी मालिकाणी सम्झण लॻी आहे सुभाणे रुॻो हिनखे अचण ॾेसि
मुजीब 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 छतो थी पियो आहे छतो। सिर्फ मुखे बाहर अचण ॾियो। सभ खां पहिरियां हिनखे गोली मां हणंदुसि मां। हा खानू न त न ॼाण त अञा अलाए केतिरा माण्हू ॾाड़ींदो। असांजा बि रस्ता तंग करे छॾिया अथई। हिन जा हथ ॾाढा वधी विया आहिनि। हिन जूं ॿाहूं धड़ खां धार करणी पवंदियूं। सिर्फ तव्हां हिकु हफ़्तो इंतज़ार कयो। ये हाल वाल कोन ॾिनई। वकील साहब ज़मानत जा कागज़ जमा कराए छॾिया आहिनि। मथे हफ़्ते हाज़िरी आहे। उमेद त जज साहब ज़मानत मंज़ूर करे छॾींदो। इंशाअल्लाह असांजी दुआ तव्हां सां गॾु आहे। सुस्त न थी दिल पर सुस्त न थी। हीअ न त मथी हाज़िरी हाणे घणो वक़्तु मूंखे जेल में विहारे कोन था सघनि। हा चइबो त वकील सुठो कयोसीं। हा पर पहिरियां त मूंखे बि हिन ते भरोसो कोन हुयो। पर यार अंदर ॾाढा सुठा दलील ॾिए थो सुठा। ऐं उन खां पोइ डीएसपी साहब बि सुठी महिरबानी कई। हथ ॾियण सां इहो ई त फ़ाइदो पियो। उहो बि जेके कूड़ा केस लॻियल हुया न उहे डीएसपी साहब ख़ारिज कराए छॾिया। लेकिन पुलिस थोरी नरमी करे न त हितां जो अमुन पाणे बहाल थी वेंदो। अमुन त पाणे बहाल थी वेंदो छो त डीएसपी साहब सुठा कदम खया आहिनि कदम। पर हिन मुआशरे में सिकंदर जहिड़ा मूसा खान जी उछरायल हॾीअ ते पलचनि पिया पलचनि। जेकॾहिं अहिड़नि ना हलनि ऐं ज़ालिम वॾेरनि जी कानून पुठि भराई छॾे ॾे त पाणी पेर ते अची वेंदा। मूसा खान जहिड़नि ज़ालिमनि खे हिक ई थुॾे सां सुधारे छॾियो। पर जेकॾहिं इन्हनि जे पोयां सूबेदार सिकंदर ऐं मुजीब जहिड़ा कॾ न हुजनिसि त। संगत वक़्तु घणो थी चुको आहे। पोइ मोकिलाणी न आहे अकबर। हैदर दुआ में गॾु। साईं मूं मिसकिन वटि हिन खां वधीक ॿियो कुझु बि कोन्हे। ठीकु आहे मां तव्हांजो कमु करे छॾींदुसि। बसि साईं इहो तव्हांजो मुंहिंजे मथां एहसान हूंदो। महिरबानी करे सभिनी अख़बारनि में कढाए छॾिजो। ऐं हा सबूत तौरु हिकिड़ी अख़बार मूंखे बि ॾिजो। चयमि त अॻिते तव्हांखे पुलिस तंग न कंदी। साहब बयानु को वॾो ॾियारिजो त मुंहिंजे पुट मजू सां को बि ताल्लुक़ कोन्हे। हाणे हू खून थो करे चोरी थो करे या धाड़ो थो हणे उनजो हू पाण ज़िम्मेवार आहे। साहब इहो बयानु जज साहब वटि रिकॉर्ड ते रखाराइजो त जीअं मूं मिसकिन जी जान छुटी हली। ॾींहं ॿिनि में इहो तव्हांजो मां कमु करे छॾींदुसि। महिरबानी साहब लख कोन। खुशी में मिला ॾिसता तुंहिंजो हाणे कमु पको थी वियो न। जुमेरात वारे ॾींहुं 3 शाहिद वठी हली तुंहिंजो निकाह पढ़ाईंदासीं। हाणे त ख़ुशि आहीं न? हाँ हाँ तमाम खुश। इन खुशी में मिला ताज़ो। तूं रुगो मौलवी हथ कर बस। पोइ हली तोखे लाऊं था लहरायो पोइ पंहिंजी कुंवार वठी वञजाए हलियो। हाणे त ख़ुशि आहीं न? हाँ हाँ तमाम खुश। इन खुशी में मिला ताज़ो। बचाया अॼु खां पोइ मां तोसां कॾहिं बि ताड़ो न मिलाईंदुसि। यार हाणे त माफ़ कर। न तूं ताज़ो मिला तोखे ताज़े मिला से वधो शौक़ आहे न। अॼु तूं तोसां ताज़ा मिला हलिया। यार माफ़ी घुरियमि अञा बि कावड़ बिछी अथई। ठीकु आहे अॼु माफ़ कयां थो पर वधीक ते ताज़े मिला जी कोशिशि कई न त पके जी जॻह ते मां कुहादी ख़रीदुसि ऐं कुहादी सां ताज़ो मिलाईंदोमांइ त हथु कपिजे खपत पर इहो किनो आहे। अय्यदा हाणे हिते वेठो छा थो करीं? हटी वञ न वञी का तयारी ॿियारी कर त हलूं। अदी मुंहिंजी तयारी मुकमल थियल आहे। हाँ इन खुशी मिला ताज़ो। ओए ते बादल लगी वई बहारी ओ गुलन लाती गुले सारी लगी वई बहारी गुलन लाती आते आते चली न पाई और तुझी बाह में आवाज बालो दे हले जा गालू गले वालू गले राजा मुझे गजा तुझी बाह में
इन तुझे विलायता दो मुजीब पानी प्यार निभागे के कुछ साह पैस बचाए जी खाती में पाया पूरो बाबा साईं रुस्तम यूने जे साथन जी पक्की पक्की जांच वठिया इते रखेस इते अड़े निभागा मस मस का कम जी गाल आंदी अथई बाबा साईं इन वाइड़े जी गालिन ते एतबार करण अजायो आ बाबा साईं माग में कने कूड़ हयो जो हाने कूड़ हणो तसे ओए गाल कर बाबा साईं रुस्तम यूने जे बिन साथन के मामू ते गोठ विंदे दिसिया थी सके तो अगते निकरी विया हुजन न बाबा साईं अग में भी मामू ते गोठ वार ने मुसा या गाल कई पर मां उनन ते यकीन न कयो पर हाने त मां पंजी गुनाहगार अखन साल सिया कमाल खान बाबा देर न कर हमरा वठी निकलण की कोशिश कर बाबा साईं पुलिस जी मदद वठण लाज़मी आहे को राका सजे हुंदे पुलिस जी केड़ी जरूरत पुलिस जे हुण पो भी लाज़मी आहे को हिक मारजी पियो त खून गिची में पइजी वेंदो पुलिस जे हुंदे मां न हली सघंदुसि सिकंदर पंहिंजो माण्हू आहे मुजीब तूं ऐं शबीर परियां ॿिए रस्ते खां निकिरी अचो बाक़ी कमाल खान पुलिस सां गॾु ईंदो कमाल खान सिकंदर खां फोन ते ॻाल्हाए मुझी मोजलाती हाथनी पेजनी तेलाया मेरी मुझी मोजलाती हाथनी पेजनी तेलाया मेरी मुझी अबा खैरा जे सिर ॾे खैर हुजे थियो छा थी अॼु ख़ुशीअ में मापे ई नथो पियो मोर लाॾा थो ॻाए वेठो ओ मुझी मोजलाती ओहो वयो छोरो कम खां वयो ॾींहों ॾींहुं वञे थो बताल थींदो वरी मां कीअं गहलींदसि सॼी उमिरि हिन छोरे खे कीअं गहलींदसि सॼी उमिरि न चाची बाक़ी ते ॾियारा अज़बा कमीज़ जुमो सिर्फ ते ॾियारा मुझी मोज़लादी पोइ छा तूं ज़हर खाई ख़ुदकशी कंदे छा हल रे कदुर नाहे नकरा कर भली नकरा कर ये ते ॾियारा तुंहिंजा नकरा सारा पड़ा कीअं मुंहिंजी अधजी भेनजी हा दा तूं चवीं हा ऐं मां चवां न कीअं मां पंहिंजे भाउ खे कूड़ सम्झां चाची इहे त कदुरदान पहिरां जे सिर ॾे खैर हुजे अमर जे हिन खे टी करे ॾिनई न त हंधे अड़जी वेंदी हंधे मां चवां थी जीअं इहे वात खोले न त पूछ ते लेपो ॾेई छॾेसि त वात बंदि हुजेसि जे न त पियो थापींदो चाची तो वटि मुंहिंजो कदुर न आहे बाक़ी असां वॾा कदुरदान आहियूं 3 ॾींहंनि खां पोइ ख़बर पवंदई त मां केॾो वॾो कदुरदान आहियां ऐं तुंहिंजी ज़िंदगी कीअं मूं संवारे छॾी आहे संवारे ओ मुंहिंजी मोज़लादी अमा एॾो मूंखे सोटो त खणी ॾे हे ईअं बसि कोन कंदो वञा थो चाची होश मां न निकर पर मूंखे तूं ॿुधा त रहमत किथे आहे ओड़े रहमत हवेलीअ ते कमु करण वई आहे ॿियो काॾे वई चङो चाची राति किथे हिन महिल दब रखा